अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां पढ़ूं था स्क्वायर रूट। स्क्वायर रूट पढ़ण जे लाइ असांखे स्क्वायर नंबर्स यानी परफेक्ट स्क्वायर जो अचणु लाज़मी आहे। त पहिरियां सिखूं था स्क्वायर नंबर्स कहिड़ा आहिनि, यानी परफेक्ट स्क्वायर्स जेके आहिनि उहे आहिनि छा। ॾिसो, नंबर्स जेके स्टार्ट थियनि था 0, 1, 2, 3 एंड सो ऑन, इन में ॿधी अदद बि आहिनि, एकी बि आहिनि, प्राइम बि आहिनि, त ऑड बि आहिनि। अहिड़ी तरह सां हिन में प्राइम बि आहिनि ऐं कंपोज़िट नंबर्स बि आहिनि, ठीकु आहे न। अहिड़ी तरह सां हिन में स्क्वायर नंबर्स बि आहिनि। हाणे स्क्वायर नंबर छा थींदा आहिनि? अहिड़ा नंबर जेके जवाब हुजनि ॿिनि साॻियुनि नंबरनि जे ज़र्ब जो, यानी ज़ीरो हिकिड़ो स्क्वायर थी सघे थो, छो त ज़ीरो ज़र्बिया ज़ीरो असांखे ॾींदो आहे जवाबु ज़ीरो। वन ज़र्बिया वन जवाबु आहे वन। टू ज़र्बिया टू जवाबु आहे चारि, ठीकु आहे। यानी जॾहिं पंहिंजा हिकु जहिड़ा नंबर पाण में ज़र्ब थियनि त जेको जवाबु अचे उनखे छा चइबो आहे? उनखे चइबो आहे परफेक्ट स्क्वायर। ऐं ईअं सो ऑन हलंदो वेंदो। पंज पंजाह पंजवीह, छह छकां छटीह, सत सत उणवंजाह, अठ अठां एकियासी, अठ अठां चोहठि, नाना एकियासी, ॾह ॾह 100, यारहं यारहं 121, अहिड़े हिसाब सां ही जेके नंबर्स आहिनि ही वारा, इन्हनि खे चइबो आहे परफेक्ट स्क्वायर। नव परफेक्ट स्क्वायर आहे, ठीकु आहे। 16 परफेक्ट स्क्वायर आहे। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तव्हांखे हाणे परफेक्ट स्क्वायर जी ख़बर पइजी वई आहे त पोइ पाण हलूं था स्क्वायर रूट ॾे, ठीकु आहे। स्क्वायर रूट सम्झण जे लाइ इहो लाज़मी हुयो त स्क्वायर नंबर जो अचणु लाज़मी हुयो। हाणे स्क्वायर रूट छा आहे? स्क्वायर रूट जी जेका आहे रेडिकल हिकिड़ी सिंबल आहे, ठीकु आहे। रेडिकल जेका हीअ सिंबल आहे उहा हूंदी आहे स्क्वायर रूट जी सिंबल, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं 2 पावर 2 यानी 4, 2 पावर 2 जो मतिलबु छा आहे? 2 पाण में ॿ दफ़ा, ऐं 3 पावर 2 जो मतिलबु जेको घणा स्टूडेंट 6 कढंदा आहिनि, इहो ग़लति आहे। हो छा कंदा आहिनि? बिट्रिक की 6, पर हिन जो मक़सदु हूंदो आहे 3 पावर 3। स्क्वायर नंबर खे असां ईअं बि शो कंदा आहियूं त हीउ स्क्वायर आहे, ठीकु आहे। ऐं जेको हिन जो जवाबु ईंदो आहे उहो 9। इन करे आउं विच में हे न बि लिखां, डायरेक्ट हिन जो जवाबु 9 लिखां त ॻाल्हि साॻी आहे, ठीकु आहे न। इहो स्क्वायर आहे 9। हाणे जेकॾहिं 2 जो स्क्वायर 4 आहे त 4 जो अंडर रूट वरी साॻियो ई पोइ हिते मोटी वञी 2 थींदो, ठीकु आहे। 3 जो स्क्वायर 9 आहे त 9 जो अंडर रूट छा थींदो? 3। यानी इहे हिक ॿिए जा उबता प्रोसेस आहिनि, हिक ॿिए जा उलट प्रोसेस आहिनि, ठीकु आहे दोस्तो। हाणे इहो कीअं? हीअ त खणी नंढड़ा आंसर्स हुया, पर जेकॾहिं वॾा आंसर्स अची वञनि, जेकॾहिं लेट सपोज़ तव्हां ॾे अची वञे 144, ठीकु आहे, ऐं तव्हांखे यादि न हुजे त हीउ छाजो स्क्वायर आहे, त पोइ तव्हां छा कंदव? पोइ तव्हां कंदव हिन जी LCM वठंदव, ठीकु आहे। LCM वठी 2 जो टेबल आणंदव त छा थींदो? 72, वरी 2 जी टेबल लॻंदी त 36 दफ़ा, वरी 2 जी टेबल लॻंदी त छा थींदो? 18 दफ़ा, वरी 2 जी टेबल लॻंदी त 9 दफ़ा। हाणे 3 जी टेबल थी लॻे 3 दफ़ा, ऐं हाणे वरी 3 जी टेबल थी लॻे 1 दफ़ो। तव्हां छा कंदव? 144 जी जाइ ते ही सभु जा सभु हिन जा फैक्टर्स लिखंदव। छा आहिनि इहे? घणा आहिनि? 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, 4 दफ़ा 2 ऐं 2 दफ़ा 3। त जॾहिं बि अंडर रूट हुजे यानी रेडिकल हुजे, उन जे अंदरि, ही रेडिकल आहे, उन जे अंदरि 2 हिकु जहिड़ा नंबर जॾहिं बि अचनि न, त उनखे रेडिकल खां ॿाहिरि कढी अचिबो आहे, त उहे असांखे सिंगल नंबर ॾींदा आहिनि, ठीकु आहे। हे जोड़ो आहे न, जोड़ो रेडिकल जे अंदरि जोड़ो आहे, ॿाहिरि कढी अचो त हिकिड़ो थी वेंदो, ठीकु आहे। सवली तरह सां सम्झायां, ट्रेडिशनली न, सवले तरीक़े सां। हे बि जोड़ो आहे, हे बि हिते अची वेंदो, हे बि जोड़ो आहे, हे बि हिकु थी निकिरी ईंदो। इन्हनि टिनी खे हाणे कंदासीं ज़रब, त जवाबु छा ईंदो? टिनी जो 2 × 4 4 × 12, यानी असांजो जेको जवाबु आयो आहे उहो हिन जो जेको आहे उहो आहे 12, ठीकु आहे।
यानी असांजो स्क्वायर रूट हीअं मिलंदो आहे। हाणे अगरि कोई बि नंबर अचेव त हुनजो पहिरियों स्टेप इहो आहे, तव्हां हुनखे रफ पेज ते हीअं कयो, हुनजी LCM कढो, हुनजा फैक्टर कढो, प्राइम फैक्टर्स बाय डिवीजन मेथड। पोइ उन नंबर जी जाइ ते उहे सभु जा सभु लिखो, जीअं मां लिखिया, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेके पेयर्स आहिनि, जोड़ा आहिनि, उन्हनि खे जोड़नि मां कढी सिंगल नंबर, हिकु हिकु नंबर उन्हनि जोड़नि जो ॿाहिरि कढो ऐं उन्हनि खे ज़र्ब करे चयो त उनजो जवाबु अची वेंदो। इनशाला मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही वीडियो सम्झ में आयो हूंदो। स्क्वायर रूट मथे वीडियो में क्यूब रूट पढ़ाईंदुमि, त क्यूब रूट छा आहे, उनजो अगरि को सवालु अचे PSC GST में त उहो कीअं सॉल्व कजे, ऐं उहो बि हिन वांगुरु इंतिहाई सवलो आहे। नेक्स्ट वीडियो ताईं मूंसां गॾु रहो, ऐं हीअ वीडियो जेकॾहिं पसंदि आयो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो। ख़ुदा हाफ़िज़।